बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास 7th जी मैथमेटिक्स जारी है। यूनिट नंबर 4 एक्सपोनेंट्स पढ़ूं पिया। अॼु असां जे हिन वीडियो लेक्चर के अंदर जो टॉपिक है वो है प्रोडक्ट लॉ। प्रोडक्ट लॉ के अंदर याद रखी छो, डेफिनेशन भी तव्हांजे साम्हूं हूंदी त प्रोडक्ट लॉ कहिड़े तरीक़े सां कमु कंदो आहे। तव्हांजे साम्हूं हिकिड़ी मूं ग्रीन कलर में हिकिड़ी इक्वेशन भी लिखी आहे जंहिंमें चवे थो त जॾहिं बेसिस सेम हुजनि ऐं पावर मट हुजनि त छा थींदो आहे। असां कहिड़े तरीक़े सां हिन खे हल कंदासीं। इन जो तरीक़ेकार छा आहे त तव्हां बेस साॻियो रखो ऐं पावर पाण में जोड़ कयो जेके हिते थियल आहिनि। ठीकु आहे, यानी हिन इक्वेशन सां या हिन फार्मूले सां असां जेको आहे हिननि खे हल कंदासीं। हाणे असां अगरि अचूं था प्रोडक्ट लॉ जे अंदरि हिननि खे ज़र्ब करिणो आहे त ज़र्ब करण जो तरीक़ेकार असां वटि कहिड़ो आहे। जेकॾहिं बेसिस सेम आहिनि, ही बि ए यानी ॿई बेस सेम आहिनि ऐं पावर डिफरेंट आहिनि, कंडीशन नंबर 1 त असां छा कंदासीं, साॻियो ई बेस रखी करे पावर जोड़ कंदासीं। पाण में पावर जोड़ कंदा थींदा 5, यानी हीअ असांजो हल थी वियो। उन खां पोइ ॿिए नंबर ते आहे 2/5 मल्टीप्लाई 2/5। ही ब्रैकेट में बंदि आहिनि, यानी हिननि ॿिन्ही खे पावर 3 आहे, हिन ॿिन्ही खे पावर 4 आहे। पर ॾिसो असांजो कमु छा आहे, जॾहिं हिननि जी मल्टीप्लिकेशन सॉल्व कयूं था त असां ॾिसंदासीं त बेस सेम आहिनि या न। हे बि बेस साॻियो आहे, हे बि बेस साॻियो आहे। पोइ असां छा कंदासीं, करणी मल्टीप्लिकेशन आहे। असां छा कंदासीं, सिंपल बेस साॻियो रखी करे पावर पाण में जोड़ कंदासीं। 3 ऐं 4 7 थींदो। हे असांजो जवाबु आहे। हाणे असां कंडीशन नंबर 2 यानी कंडीशन नंबर 1 कहिड़ी पढ़ीसीं त बेसिस सेम हुजनि, पावर मट हुजनि। हाणे कंडीशन नंबर 2 आहे, जीअं त तव्हांजे साम्हूं डेफिनेशन भी लिखियल आहे त हिन जी डेफिनेशन कुझु इन रीति आहे त जॾहिं तव्हांजा बेस डिफरेंट हुजनि ऐं पावर हिकु जहिड़ा हुजनि या एक्सपोनेंट्स हिकु जहिड़ा हुजनि त उन कंडीशन में असां छा कंदासीं त बेसिस खे पाण में ज़र्ब कंदासीं, पावर साॻियो रखंदासीं। यानी अगरि असांखे हिन में मिले पियो ए पावर या ए एक्सपोनेंट 2 ऐं उन खां पोइ मल्टीप्लाई हुयो ए एक्सपोनेंट 3, त हिन में छा पिया कयूं असां, यानी बेस साॻिया पिया रखूं। छाजे करे त बेस हिकु जहिड़ो आहे, त बेस साॻियो रखी करे मथियां पाण में जोड़ कयूं पिया। हाणे हीअ त असां ॾिठीसीं त कंडीशन नंबर 1 आहे। हीअ कंडीशन नंबर 2 आहे, यानी बेस चेंज आहे, पावर हिकु जहिड़ा आहिनि, एक्सपोनेंट हिकु जहिड़ा आहिनि। त हिन कंडीशन में छा चयमि त हिननि ॿिन्ही खे पाण में ज़र्ब कंदो 2×6 ऐं पावर साॻियो ई रखंदो हिकिड़ो दफ़ो करे। सो असां हिन कंडीशन खे इन तरीक़े सां फेस कंदासीं, यानी हीअ कंडीशन नंबर 2 आहे। हाणे चऊं था हिन ते अपान में असांखे मिलियो आहे, त हाणे ख़बर आहे 2/3 1/5 यानी बेसिस डिफरेंट थी आहे। पर ॾिसूं था त असांजा एक्सपोनेंट्स हिकु जहिड़ा आहिनि। पोइ छा कंदासीं, असां हिन खे 2/3 मल्टीप्लाई 1/5 खे पाण में ज़र्ब कंदासीं। पोइ असां आख़िर में पावर साॻियो ॾेई छॾींदासीं हुनखे एक्सपोनेंट। हे हीअं बि रिड्यूस नथो थिए, हीअं बि रिड्यूस नथो थिए, हिन करे असां लिखंदासीं 1 × 2 ऐं 3 × 5 15। वधीक रिड्यूस नथो थिए, तव्हां हिनखे ब्रैकेट ॾेई करे एक्सपोनेंट साॻियो रखी छॾियोसि। हे असांजो हिन जो सिंपल सोल्यूशन आहे। हाणे तव्हांजे साम्हूं कुझु मूं मिक्स एग्ज़ाम्पल्स खयां आहिनि ऐं असां हिन खे प्रोडक्ट लॉ जी अम्ब्रेला जे हेठि, छोकी असां 2 रूल्स सिखी आयासीं, हिकु बेस सेम वारो, ॿियो बेस डिफरेंट वारो। हाणे असां हिन खे रेंडमली कुझु एग्ज़ाम्पल्स खयां आहिनि, हिन खे सॉल्व बि कयूं था, असांजी हिन में प्रैक्टिस बि थी वेंदी। हाणे पहिरियों नंबर एग्ज़ाम्पल मिलियल आहे, प्रोडक्ट करणी आहे ऐं असांखे एक्सपोनेंट्स मिलियल आहिनि। सभ खां पहिरियों त असां इहो ॾिसंदा छा हिन जा बेसिस सेम आहिनि या न। हिन जो बेस सेम न आहे। पोइ असां छा कंदासीं, हिननि खे पाण में ज़र्ब कंदासीं। 3/7 मल्टीप्लाई 4/5। छाजे करे ज़र्ब कंदासीं बाबा, त हिन जो बेस चेंज आहे। बेस चेंज हुजण सां हिनखे ज़र्ब कंदासीं अंगनि खे। हाणे हीअं बि रिड्यूस नथो थिए, हीअं बि रिड्यूस न, 3 × 12 7 × 5 35। हाणे 12 ऐं 35 12/35 जवाबु आयो असांखे। पोइ असां छा कंदासीं, हिननि जो जेको एक्सपोनेंट सेम आहे असां हिन जे जवाब में लिखंदासीं 12/35 ऐं असांजो एक्सपोनेंट साॻियो ई ॾेई छॾियोसीं। हे हिन जो सोल्यूशन आहे। अचो हिते बि ॾिसूं था त ॿई बेसिस चेंज आहिनि, एक्सपोनेंट हिकु जहिड़ा आहिनि। त पोइ असां छा कंदासीं, हिन ॿिन्ही खे ज़र्ब 2×6 ऐं हिन जो एक्सपोनेंट असां साॻियो ई लाहे रखंदासीं। अचो हिन ते, त हिन खे ॾिसूं था त हे बेस ऐं हे बेस हिकु जहिड़ो आहे ऐं एक्सपोनेंट्स चेंज आहिनि। असां छा कंदासीं, सिंपल बेस साॻियो रखी एक्सपोनेंट्स हिननि जा पाण में जोड़ कंदासीं। 4 ऐं 5 घणा थींदा 9, त हे असांजो जवाबु आहे। सो आख़िरी असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल खयो आहे 8 मल्टीप्लाई 8, पर हिन जा एक्सपोनेंट हिकिड़े खे 3 आहे, हिकिड़े खे 2 आहे। असां ॾिठोसीं त बेस सेम आहे, त असां बेस साॻियो लाहे रखियोसीं ऐं पावर पाण में असां जोड़ करे छॾींदासीं। हे असांजो जवाबु आहे। सो हिन मुख़्तसिर वीडियो जे अंदरि असां छा पढ़ियोसीं, असांजो हूअं जेको टॉपिक आहे उहो आहे एक्सपोनेंट लॉस,
यानी त एक्सपोनेंट जे अंदरि या पावर जे अंदरि कहिड़ा लॉस कमु कंदा आहिनि ऐं उन में हिकिड़ो लॉ असां ॿिनि कंडीशन सां ऐं प्रैक्टिस सां सम्झोसीं उहो कहिड़ो प्रोडक्ट लॉ। इंशाल्लाह वरी जेको नेक्स्ट वीडियो हूंदो उन में असां कोशंट यानी प्रोडक्ट न हूंदी उन जे अंदरि असांखे वरी डिवीजन मिलियल हूंदी त डिवीजन जे अंदरि हिननि जा कहिड़ा लॉज़ आहिनि। सो गॾिजो असां सां। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।